अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पेरियागुल सबका पेर एक नजर हेडलाइंस ते। अफगानिस्तान में बीहर अगराई ते पाक फौज जो भरपूर जवाब तालिबान जूं 6 चौकियूं तबाह। केपीके जे कुरुम जिले में अफगान तालिबानी खारजियन जी फायरिंग ते पाक फौज बर वक्त जवाबी कार्रवाई। सिक्योरिटी ज़रन मौजूद पाक फौज की जवाबी कार्रवाई में अफगान फोर्सेस जूं 6 चौकियूं ऐं टैंक पोज़ीशनूं अमले समेत तबाह। तालिबान ऐं खारजी पंहिंजे साथियुनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया। सिक्योरिटी ज़रनि जो वधीक चवणु आहे त पाक फौज खारजियनि जे हिकु ट्रेनिंग कैंप बि तबाह करे छॾी। कार्रवाई में खारजियनि जो कमांडर मारिजी वियो। झड़पुनि दौरान अफगान तालिबान पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती ऐं पंहिंजे हिकु चौकी ते अछो झंडो फड़काए छॾियो ऐं चौकी छॾे। अफगान तालिबान पारां पाकिस्तान ते हमले में एलब्रूस मिसाइल सिस्टम इस्तेमाल करण शक। 2022 में तालिबान एलब्रूस ऐं लोना IMF जी नुमाइश कई। सोवियत यूनियन पारां छॾियल पुराणो मिसाइल सिस्टम बहाल कयो वियो हो। पाक फौज तरफ़ां भारत जी फौजी क़यादत जी प्रोपेगंडा ते ॻणिती ज़ाहिर। DG ISPR चयो आहे त भारत जी फौजी क़यादत बेबुनियादी चिर ॾियारींदड़ प्रोपेगंडा शुरू करे छॾी आहे। बहार ऐं ओलह बंगाल में चूंडनि दौरान चिर ॾियारींदड़ प्रोपेगंडा कई पई वञे। भारत जी अस्करी क़यादत पारां सियासी दबाव में अची गैर ज़िम्मेवाराना बयान ॾियणु अफ़सोसनाक आहे। पाक फौज तर्जमान वधीक चयो आहे त भारत जी अस्करी क़यादत रियासती इलेक्शन खां अॻु प्रोपेगंडा शुरू कंदी आहे। चिर ॾियारींदड़ बयान रखण एशिया जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। भारतीय फौज ऐं हुक्मरान समझी छॾनि पाकिस्तान जी फौज ऐं अवाम पंहिंजी दिफ़ा जी मुकमल सलाहियत रखनि था। कंहिं बि अगराई जो फौरी ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो वेंदो। IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। एग्जीक्यूटिव बोर्ड जे मंज़ूरी बाद $1 अरब 20 करोड़ जारी कया वेंदा। IMF पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त IMF फंड जी सहूलियत पाकिस्तान इक़्तिसादी प्रोग्राम में इस्तेहकाम अची रहियो आहे ऐं मार्केट इतमाद जे बहाली तरफ़ वधी रही आहे। IMF जो वधीक चवणु आहे त 2025 में पाकिस्तान में करंट अकाउंट खसारो 14 सालनि बाद पहिरियों भेरो सरप्लस रहियो। माली तवाज़ुन प्रोग्राम जे हदफ़ खां बहितर रहियो ऐं नाणे जी मटा सटा जे ज़ख़ीरनि में बहितरी आई। खैबर पख्तूनख्वा जे नए वॾे वज़ीर जी हलफ़ बर्दारी तक़रीब अॼु थींदी। गवर्नर फैसल करीम कुंडी वॾे वज़ीर सोहेल अफरीदी खे हलफ़ खणाईंदो। पेशावर हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं नए चूंडियल वॾे वज़ीर खे हलफ़ खणाइण जो हुकुम ॾिनो हो। सिंध असेंबली जो अॻूणो स्पीकर ऐं पीपुल्स पार्टी अॻवान आगस्ट राज दुरानी लाॾाणो करे वियो। आगस्ट राज दुरानी खे कुझु ॾींहं अॻु ब्रेन हेमरेज थियो हो। इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। सदर आसिफ अली ज़रदारी वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां आगस्ट राज दुरानी जे लाॾाणे ते दुख जो इज़हार। प्रियालो वेझो हथियापननि ॿिनि नौजवाननि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कचे जे ॻोठ ॼामड़ा भरिसां ढंढ ते हथियापननि जी काह। फायरिंग में स्ट्राज नारे जो ऐं अस्टम नारे जो मारिजी विया। वाक़िए बाद इलाइक़े में दहकाओ। कराची में अफगानियुनि पारां ख़ाली कयल बस्ती जा घर ॾाहण लाइ ऑपरेशन। पुलिस रेंजर्स जी मौजूदगी में हैवी मशीनरी सां अॾावतूं डाहे पट। कार्रवाई दौरान ईंदड़ वींदड़ रस्ता सील। माण्हुनि जी अच वञ ते बि पाबंदी। बॉर्डरन बाईपास ते वाक़िए अफगान बस्ती कब्ज़े जी कोशिशनि बाद इंतज़ामिया हरकत में अची वई।